रात जो त 3 तारा टेड़ू नज़र ईंदा आहिनि, हे 3 तारा ॾींहं ॾिठे जो पे था नज़र अचनि। इन्हनि वीचारनि सां त धोबीअ जे कुते वारी हालत थी आहे। धोबीअ जो कुतो न घर जो न घाट जो, वाइड़ी कुती वाह ते माण्हुनि जे लेखे शिकार ते। यार बाबा आस्ते आस्ते जेकर वो बुद्धि वठनी तो पोइ असांजी ॻिचे बि पवंदई। अरे न जी ॾाढ मुड़िस को मटन टुंटन थी हलंदी आहे, ॿियनि सां पुॼण त ख़बर पए। यार बाबा हाणे ही छा कंदा? छा वरी छा कंदा? कहिड़ो मज़ो अंगूठो पटींदा, रुलंदा, पिनंदा, घिटियूं मापींदा, फूसी जहिड़ी बड़ ते वेठी कहिड़ी कान वेठी, पोइ आराम सां टंडे मोहम्मद ख़ान पंहिंजे ॻोठ हलिया वेंदा। नको बाबा थी सघे थो ते इहे ही चाकर खान खां अधी के वापसि कराइनि त पोइ? अरे नरमी दम ई ॻोल्हे जो हे वापसि था करा, माठड़ी करे वेह रुगो ॾिस। यार बाबा तूं चवंदो हुई त हिन जग जो वाली वारस माया, बाक़ी सभु कुत कलका। वड़े तारा गोल तारा, अॼु तो बाबा तूं बंगाली तोते वांगुरु पियो ॿोली। बोल बोल मिठू पुट बोल, मिठू पुट बोल। यार बाबा मूं पुस कई, तूं ही बोल। अरे बोल न, इन्हनि टिनी टेड़ू तारनि ते गहरी नज़र रखो। मूंखे शक आहे त असांजे कब्रुनि जे लाइ पैसा सोचिनि। बाबा साईं, चाकर खान खे जेका असांजी बेइज्जती करणी हुई न, उहा करे चुको। हाणे चाकर खान खां उहो त असां पलांत कंदासीं जो हुन जे पेरनि हेठां ज़मीन निकिरी वेंदी। मां बि यही थो सोचां त कहिड़े बि तरीक़े सोनीअ खे घर खां ॿाहिरि आणिजे, पोइ उतां वठी ॻोठ तरफ़ निकिरी था हलूं ऐं उते हली तुंहिंजो सोनीअ सां निकाह था करायूं। बाबा साईं, इहो कमु पुफी करे सघे थी। जेकॾहिं सचाई करे त उहा सोनी खे असां ताणी पुॼाए सघे थी। हिकु त उते चौकीदार बीठा आहिनि, ॿियो त अधीअ खे अंदरि कोन छॾींदा। जेकॾहिं अंदरि वही बि सही न, त पोइ उतां सोनी खे वठी जॾहिं ॿाहिरि निकिरंदी, छा चौकीदार हुनखे छॾींदा? पोइ त चाकर खान जे बंगले मां सोनीअ खे कढणु त ॾाढो ॾुखियो आहे। तॾहिं त चवां थो त सोचो सोचो त नामुमकिन खे मुमकिन बनाए सघूं। वाह वाह वाह, पोइ त तूं हिन महिल ई शहर निकिरी वञ ऐं इहो कमु करे पोइ मोटी अचिजे। ठीकु आहे बाबा, मां शहर तरफ़ निकिरां थो, पर तूं वञी पुफीअ खे सम्झा, पर ख़्यालु रहे हुन टाइम ते रूडो न। ठीकु आहे बाबा? सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।